सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व कूनू मस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मसलु मा बअसनी अल्लाहु बिही मिनल हुदा वल इल्म कमसलिल गैसिल कसीर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। सलाह शरीफ पढ़ो वॾे आवाज़ सां। मोहतरम अज़ीज़ दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, जलसे जा वॾा ख़तीब जेके तव्हांजे मिज़ाज जे मुताबिक़ बयान कंदा, हज़रत मौलाना सबतुल्लाह जोगी साहब, साईं गुल हसन ज़हूर साहब, ये सब हिते वेठा आहिनि। असां उनखे प्यारे आया आहियूं। जेसि ताईं साईं जी मांदा थी अचनि, ॿ चार ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ कबियूं। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनि जो अचणु पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अल्लाह साईं असां सभिनी खे पंहिंजी रज़ा अता फरमाए। परवरदिगार आलम असां खे ईमान वारी ज़िंदगी, ईमान वारो मौत अता फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां खे मुजाहिदन वारी ज़िंदगी ऐं शहादत जो अज़ीम मौत अता फरमाए। जेके शहादत जो मौत खपे थोरो ज़ोरा ते आमीन चले। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, चूंकि जलसो मदरसे जो आहे ऐं जलसे जो उन्वान आहे फज़ीलत इल्म ऐं अमल, इन उन्वान अवां खे ॿुधायो त मदरसे जो कमु कहिड़ो आहे। हिन उन्वान ई अवां खे सम्झाए छॾियो त असांजे इदारे ऐं तइलीमी जेको दुनिया जो इदारो आहे तंहिंमें फ़र्क़ु कहिड़ो आहे। असांजो इदारो जंहिंमें बच्चा क़ुरान पढ़ंदा आहिनि, जंहिंमें बच्चा हदीस पढ़ंदा आहिनि, असांजे इदारनि जो मक़सदु, असांजे हिननि मदरसनि जो मक़सदु इहो आहे त बाने जो ताल्लुक़ अल्लाह जी ज़ात सां जुड़ी वञे। ॻाल्हि सम्झ में अचे थी या न? असांजे इदारनि जो मक़सदु इहो ई आहे त बाने जो ताल्लुक़ अल्लाह जी ज़ात सां जुड़ी वञे, परवरदिगार आलम खे सुञाण वारो बणिजी वञे। अॼु दुनिया असां ते एतिराज़ कंदी आहे त मियां मदरसनि जी ज़रूरत कहिड़ी आहे, मदरसनि छा कयो आहे, मदरसनि जी कारकर्दगी कहिड़ी आहे, त असीं अवां खे ॿुधायूं था। असां मदरसनि में जेके फारिग कया आहिनि तिनखे बराबरि असां वॾी डिग्री कोन ॾिनी आहे, तंहिंखे बराबरि असां साल में या महीने में लख रुपया पगार कोन ॾिनो आहे, तंहिंखे बराबरि असां वॾी पेजोरा या बंगले जो मालिक कोन बनायो आहे। पर अल्हम्दुलिल्लाह असांजा इहे मदरसा जंहिंजूं तॾियूं छिनल हूंदियूं, जंहिंमें जेको उस्ताद पढ़ाईंदो हूंदो तंहिंखे वीचारे खे कपिड़ा बि पुराणा पातल हूंदा, सॼे मदरसे जे अंदरि ईंदा त उन्हनि वीचारनि जी ग़िज़ा बि सादी हूंदी। पर अवां जो बच्चो जेको मदरसे में पढ़ी फारिग थींदो आहे, तंहिंखे असां कहिड़ी शइ ॾिनी आहे? अर्श अज़ीम जो खज़ानो आहे जेको असां उनजे सीने में महफ़ूज़ करायो आहे। असां बराबरि अवां खे थोरो तवजो मुला कयो। सॼे ॻाल्हि थोरो तवजो मुला कयो। मदरसनि अवां खे इहा शइ ॾिनी आहे, ॿी का बि शइ कंहिं क़िस्म जी कोन ॾिनी आहे। मदरसे तव्हां खे छा ॾिनो? सॼे अवां जो बच्चो सुबुह मां सवेर सॼे पैंट शर्ट पाए टाई ॿधी स्कूल जे तरफ़ रुख कंदो आहे। अवां जो बच्चो क़ुरान खे सीने सां लॻाए, मथे में टोपी पाए, पांचा भीन का मथे खणी मदरसे की तरफ ईंदो आहे।
पर बिन्नी में फर्क केड़ो है ही बच्चो जो स्कूल वने पियो समझे जे मथा पेंट शर्ट चाई पई है तेजो ताल्लुक मोहम्मद अरबी सा कोने आई ही बच्चो जो मदरसे में अचे पियो आऊं कोंदो चवा अल्लाह जो पाक हबीब हजरत मोहम्मद मुस्तफा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा ए असा जो ईमान है तो हुजूर दी गाल सच्ची है सभी जो ईमान आया कोने आई साजे अल्लाह के रसूल फरमायो मासूम बच्चो जेनी माल कुरान पढ़ जरा मदरसे के तरफ निकरंदो है तेनी माल अल्लाह सी मलाइकन के हुक्म कंदो है मलाइक पर विछाइंदा आहिन ई मासूम बच्चो परन ते पैर रखी देखा पो मदरसे ईंदो आहे मदरसा नवा के शादी नो है असा का चवंदा मियां मौलवी साहब मदरसन साजे मदरसन वाला आवा ते बोझ केड़ो बन जाए अल्हम्दुलिल्लाह मदरसन आवा के होवे इंसान ना जेके पाक इंसान वा मदरसन आवा के होवे इंसान ना जिन जो रातियों अल्लाह जे सामने रोंदे गुजरदियो हुई मदरसे आवा के होवे इंसान ना जेके दिन माल ने हथ खणदा वा त अल्लाह से कदे उन जे हथ खाली कोन कंदो मदरसन जे कायम जो मकसद छाए मदरसन के बनाने जो मकसद छाए मदरसा अन जे करे छाया गया ता जेके दीन के खिलाफ फितरा निकरन उन जे लाए असि उन की सरकोबी करे सकूं उनन फितरन के रोके सकूं आई अल्हम्दुलिल्लाह मदरसन पे जो यो कम अला वजिल कमाल करे दिखारियो आए जे करे सदी को रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गुस्ताखी करन वालो आए तो उन के मुकाबले में भी अल्हम्दुलिल्लाह साजा उलमा आइन जेके मदरसन या फारिग काजी करे पंजन जेके खत्मे नबूवत ते दाड़ो लगो आए तो अल्हम्दुलिल्लाह उन के मुकाबले में भी ओवा फोर्स आए जेका मदरसे मा ची करे तैयार थी आए मदरसे कम केड़ो कयो मदरसे बियो को कम कोन कयो आए मदरसे तुझे बच्चे के दिल में इमाम अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत और कदर के पैदा कयो छा गया जो मोहब्बत आई कदर के पैदा किया जेके तू मदरसे में ना अचिया जेके तुझो ताल्लुक आलिमन सा न हुजिया जेके तुझो ताल्लुक दीनदारन सा न हुजिया तो तोके मदीने वाले घोट जी खबर कोन पया तो उन मदीने वाले साईं तोसा आई मूसा केड़ा पेर भरया आइन उन मदीने वाले साईं तोसा आई मूसा केड़ो ताल्लुक अची करे रखियो है मिठी जा मुसलमानो अमी सब से वेठायो साजे अमा मुखा भलायो आ पेंजी गाल तो करया असा मा केखे पतो कोनी आई त असा जी सुबानी की गुजरदी असा जो रात की गुजरदी असा के केखे पतो कोनी आई त असा जी मौत की थी असा जा अमल असा जे सामू आइन हर वक्त हर घड़ी असा जे दर वो कम थियंदो जेजे करे अल्लाह नाराज थियंदो पर कदे असा जी अखिल मा लुड़को कोदा अचन पर कुर्बान वन्या मोहम्मद मुस्तफा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था जे जो मकाम यो आए जो सजी कायनात के अल्लाह से छायो आए तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे छायो आए ओ अजीम इंसान ओ अजीम अल्लाह जो नबी जेनी माल हिन मथे चेहरो मुबारक खणी करे न्यारी हो तेनी माल अल्लाह से कुरान में उनके चेहरे जा कसम जो खणदो हो ओ अजीम इंसान जेनी माल हथिया खणदो हो सने मदीने के अंदर सख्त काड़ो लगो पियो आए सिज बरे पियो ककर जो नालो कोने आई हथिया खणी जवे तो अल्लाहुम्मा अगिसना गैसन हनियन मरियन मुरियन ऐ अल्लाह मी वसाए साहबी फरमाइंदा असी वसुदा तो सिज विच में बिठो आए ककर जो नालो कोने आई सजे अचानक आसमान ते ककर चंदा एक वे जे मथा चलंदा अजा नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेजा पाक हथ पेजे चेहरे ते फेरिया कोनी ते साईं मींह जो पानी आयो है मदीने जी मस्जिद नबवी कच्ची आए तेजी छितमा पार थी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दाढ़ी माची करे वयो है ओ अजीम इंसान सजे जको हथ खणे अल्लाह से कने खाली न मोटाए ओ अजीम इंसान जेजे बारे में पान नबी से फरमायो अन अव्वलो मैं युहर्रिको इलकल जन्नते फयफ्तहिल्लाहु ली फयुदखिलुनिहा व माय फुकराउल मोमिनीन फरमाई क़यामत जो मैदान कायम थिंदो जडे जमीन तफी जामू थींदी सिजा थी करे हमारे मथे पे पींदो सजे हर इंसान पगर में गुडो पियो है बदन ते कपड़ो कोने पेरन में चेपन कोने मथे ते टोपी ए पटको कोने नफसी नफसी जो आलम लगो पियो है सजे उन्ने दी जे अंदर जे अजीम अल्लाह के पाक नबी जे हथ में जन्नत जो कुंजियूं हुंदियूं जन्नत के खोले पान सा गड गरीब मुसलमान वची विंदो ओ मकाम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो है जेके अल्लाह से एडो वडो मकाम अता कयो है मेरा दोस्तों मुजी अम्मा आयशा की फरमाए रात जो वक्त थींदो अल्लाह जो रसूल नमाज पढ़दा वा भला
तसल अन हुस्निहिन व तुलिहिन, ए मुखातब ओ मुझे सोने नबी जे नमाज जे बारे में मुखा सवाल न कर त केडी न डिगी नमाज हुई, केडी न सोनी नमाज हुई। जेडी वार क़याम में वेंदा वा त कुरान जा सिपारा पे पढ़ंदा वा, रुकू में वेंदा वा त तू समझे त साईं रुकू मां उठंदा ही कोन, सजदे में वेंदा वा त झुकू करे रोंदा वा, सजे दिल मुबारक मां ई आवाज निकरंदो, ये देगड़ी पानी जी भरे तू बाय ते रख, उन मां बुड़बुड़ जो आवाज अची करे निकरे, अखिन मां ज़ारो कतार गोड़ा पिया वन, एतरो पानी जो सीरत जा किताब लिखंदा, जेकरे तमा जमीन जे अंदर खोटाई करो त हिक हथ ताई मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रुकण जो पानी आए। मुझा दोस्तों, अल्लाह जे रसूल के त अल्लाह साईं सजी कायनात जो सबब करे पैदा कयो, सभी नबियन के नबूवत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे अता मिली आए। जन्नत जो कुंजू मोहम्मद मुस्तफा जे तमियन, मकाम शफात मोहम्मद मुस्तफा के मिलवाए, मकाम मेराज मोहम्मद मुस्तफा के मिलवाए, गुनहगारन जे ला जन्नत जा फाटक मोहम्मद मुस्तफा खोलण वालो आहे। सवाल इहो त अल्लाह जो रसूल रुए छा पियो, रुए छा जे ला पियो, लुड़के छा जे ला पियो हारे, छा सहाबा जो नबी साईं के फिक्र आहे? जवाब मिलंदो न, सहाबी तो वे जो कुरान तो चले ऐं अल्लाह उन खां राज़ी, ओ मुखां राज़ी। छा अल्लाह जो रसूल अबू बकर जे करे पियो रुए? न, अबू बकर तो वो आहे मां नफानी मालो ऐदीन करतो, मां नफानी मालो अबू बकरीन। संजे नबी से फरमायो अबू बकर जा के मुते थोड़ा आइन उहे आऊं को तो लाए सगा, अल्लाह पान लाइंदो। आखिर छाजे करे रोन पिया? उमर जे करे रोन पिया? न, उमर जो मकाम त इहो आहे, लौ कान नबी ओ बदी लकान उमर, जेकरे मुखा पो नबी हुजे हा त उमर हुजे हा। उस्मान जे करे रोन पिया? न, उस्मान तो वो आहे जो मिंबर ना लई करे अल्लाह जो रसूल चवे तो मां अल्लाह उस्मान मां अमीन बाद हाज़ी, ऐ उस्मान तुजा बई जहान जे दे बेड़ा पार आइन, वणे त नेकी कर, वणे त माच करे वईरो। आखिर अली जे ला रुक वाइन पिया? न, अली तो वो आहे जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत वारे वक्त में मां चले चवे तो अंत अखी दुनिया वल आखिरत, ऐ अली दुनिया में मुझो भाई है, जन्नत में मुझो भाई है। हसनैन करीमैन जे ला रोन पिया? न, वो तो फतवा दे चुका, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नत। फातिमा जे ला रोन था? जवाब अल्लाह के रसूल दे चुका, फातिमा तो सय्यदतु निसा अहल जन्नत, मुझी न्याणी फातिमा जन्नत जी औरतन जी सरदार आहे। आखिर छाजे करे रोन पिया, लुड़के छाजे करे आलिम पिया? मिठी जा मुसलमानो कसम घणी करे चवा तो अल्लाह जो कसम हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पाक अखिन मां जेके लुड़क वया पे त तुंजे करे वया पे, मुझे करे वया पे, रोंदे रोंदे रब के ये चवंदा वा ऐ अल्लाह जेसताई मुझी उम्मत जो हिक हिक फर्द मूसा के जन्नत में हलण वारो न आहे तेसताई आउं तो जग्या रोंदोस पियो। मुंहिंजा दोस्तो, जे नबी जो अहिड़ो ताल्लुक आहे उन नबी जी मोहब्बत के पैदा करण जा हे मरकज़ मदरसा जो जंहिंजा मरकज़ छा आहिनि चओ ऐं मदरसा आहिनि। असांखे चवंदा आहिनि मियां असांजे मदरसा अव्हां खे छा ॾिनो? मदरसा अव्हां खे सुठा इंसान ॾिना, मदरसा अव्हां खे कामिल इंसान ॾिना, मदरसा अव्हां खे हया वारा इंसान ॾिना, मदरसा अव्हां जे बचन में गैरत खे पैदा कयो। मदरसा उहे बच्चा तयार थी करे कया जिन पंहिंजे आका मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञातो आहे। जे मोहम्मद मुस्तफा के मक़ाम ते उन्हनि खे कोन विसारियो आहे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे ज़िंदा करण जे लाइ हिननि मदरसनि जो ॼार विछायो वियो आहे। मुंहिंजा दोस्तो, असांजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त खां मथां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस खां मथे असांजे लाइ ॿी का बि शइ कोन्हे आई। इहा ॻाल्हि असांखे सम्झाई आहे, पढ़ाई आहे त मदरसनि पढ़ाई आहे। जेकॾहिं तव्हांखे हुजूर सां सची मोहबत आहे त अॼु अज़म करियो त इंशाअल्लाह असीं हर दौर ते मदरसनि जो तावन कंदासीं। मदरसनि सां तावन कंदा या कोन कंदा? ज़रा चओ असांजे अवां न कंदा तॾहिं भला साईं असांजा इदारा हलाईंदा। बुधाए छॾियां कि सॼे ख़ुदा जो कमु आहे। सॼे हे मदरसा आहिनि जेके रूहानी लाइन अची करे गंढींदा आहिनि, के साचो मदीने वारे साईं सां अची करे गंढींदा आहिनि। उहो साईं जेको उन मक़ाम ते अव्हां खे कमु अचे जंहिं मक़ाम ते केरु कमु कोन ईंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, दुनिया जो दस्तूर अची करे बणजंदो आहे। जॾहिं इंसान थोरो मथे मक़ाम ते वेंदो आहे त हिची खे विसारे छॾींदो आहे। कल्ह तोसां गॾु हिची जी होटल ते चांहि में पीतई, अॼु चेयरमैन आहे त तोखे सलाम करण जे लाइ तयारु कोन्हे, एमएलए आहे तोखे सलाम करण जे लाइ तयारु कोन्हे। पर कुर्बान वञा मोहम्मद मुस्तफा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती मुबारक की मिट्टी ता अल्लाह के रसूल साहब मक्के में सुता पिया, बैतुल्लाह आया, बैतुल्लाह का बैतुल मुकद्दस आया, बिन्नी क़िबलन की बरकतों हासिल करे, नबियन की इमामत हासिल करे, इमामुल अंबिया जो ताज मथे ते रखी करे, तेरी आसमान क्रॉस करे, सत आसमान क्रॉस करे, सिदरत मुंतहा क्रॉस करे, जिब्रील जे मथे के क्रॉस करे, अर्श मौला तुटी करे, खुदा जे सामू वही करे। जेडी माल अल्लाह से सा कचारी चाकन उन वक्त जो मुझे
आका जो मकाम आए कसम है खुदा जो अल्लाह जो कसम अल्लाह जी जात का कोई जेकरे मकाम आए तो मोहम्मद मुस्तफा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम आए सबनी का बुलंद है अज नबी है चैन अज वली है चैन अज कुतुब है चैन अज गौस है चैन अज अब्दाल है चैन अज मलाइक है चैन सजी कायनात खुदा जी है चाहे पर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेंजे पेरन मुबारक दी चैंपल सा सबनी का मथे एडे मकाम ते पहुंचण का कोई भी जेकरे अल्लाह से सा कचारी थी आए गुफ्तगू थी आए त कसम है खुदा जो मुझे आका वरी भी याद कयो है त मिठी जा मुसलमानों असा के याद कया है तमा के याद कया है क़यामत ताई अचण वाले उम्मत के याद कया है अज आए को जो अज़म करे थे इंशाअल्लाह आऊं पेंजी जान पेंजो माल पेंजी इज्जत पेंजी आबरू मोहम्मद मुस्तफा जी जुती मुबारक की मिट्टी दे कुर्बान करने ला तैयार हाँ मुझा दोस्तों मदरसन असा के इहो सिखारियो मदरसन असा के बराबर लख रुपया पगार कोन लो इनके पूछे के तो पेजोरा कोन नहीं फलाण कोन नहीं पर मदरसन असा जो ताल्लुक मदीने वाले साईं सा जोड़े छड़ियो मदरसन असा के समझायो मदरसन असा के समझायो त जे करे को रसूल जी गुस्ताखी करे रसूल जी अजमत के खिलाफ रसूल जी शान के खिलाफ को लफ्ज सजे ज़बान में कटे तो उनके कदे भी बर्दाश्त के किस्म जा न कजा अल्हम्दुलिल्लाह इहो असा के मदरसा जे काए सा तैलीम दी आए आई हुआ तैलीम आए जेका मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद असा के सिखारी आए त याद रखजा मुझे शान के खिलाफ मुझे अजमत के खिलाफ जे करे केर बकवास करे त मला माफी कोनी असा के सजे सब का बड़े में वडो गुस्ताख हुआ है जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खतले नबूवत दाड़ो मुझे गाल मुझे समझो था या ना थरकी दा समझो मुके थरकी अचे को संदी समझो था सजे सब का बड़े में वडो गुस्ताख हुआ है जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खतने नबूवत ते हमलो करे उन का वधी को गुस्ताख कोनी आई मुझा दोस्तों जे करे रसूल सा सच्ची मोहब्बत आए जे करे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कदरमा जी दिल में आए त अज़म करो त इंशाअल्लाह खतने नबूवत जे लाए जे करे सिर ते कफन बधी करे मैदान में निकलणो पियो त इंशाअल्लाह निकलंदा नारा तकबीर नारा तकबीर ताज तख्त खत्म नबूवत खत्म नबूवत की माना छा है त असा जो नबी इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेंजे नबूवत का पोए नबूवत जो कमाल करे चुका हाने के नबी जी जरूरत कोनी आई सजे का शय जिगर सही है ना उनमें जरूरत हुंदी है एकड़ो बंगलो ठाराइंदा आयो सजे उनमें पेरी के मटेरियल खपे उन जो ढांचो तैयार थिए उनमें रंग लगे उनमें दरियो दरवाजा लगन उनमें शीशा लगन उनमें फासिंग जो कम थिए जेडी माल मुकम्मल थी गई दान के भी शय की जरूरत कोनी आई मेरा दोस्तों नबूवत के ढांचे में सवा लख नबी आया सब नबी अच्छी दंगी था आखिरी सिर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया फरमाया अन्न नबूवत व रिसालत कदिन तक नबी से फरमायो नबूवत खत्म आए रिसालत खत्म आए वला नबी बैदी वला रसूल मुखा को न नबी इंदो न रसूल इंदो जेको नबूवत जी दावा कंदो सो कूड़ो आए कूड़े जो पुट आए काफर आए जेको उनके मञंदो सो काफर आए जेको उनके चवंदो तो तू नबी आए दलील केड़ो वो भी काफर आए आज तख्त खत्म नबूवत मेरा दोस्तों सारे आज अजीम शान कॉन्फ्रेंस रखलवी 3 मार्च जी खत्म नबूवत जी सारे आज अजीम शान रखलवी पर सारे के हिकमतन जे करे असा जे कायदिन के पोया कयो है पर ईद का पो इंशाअल्लाह मिठी जी धरती ते हिते जे रहंदड़ उनन गुलाम कादियानी जे मलून कुत्तन के आ बुधाइन तो चाया तासी 3 मार्च का पोया वनी एकड़ी भरपूर तैयारी करे मिठी जे न शहर के बुधाइंदासी त मिठी जी धरती मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफादारन जी रसीय धरती आ इते मोहम्मद गद्दार जे का बेटी कोनी आई गाल समझता है ना सजे यो वो मसलो जेको अन्य जो थोड़ी को है सजे असि मुसलमान नहीं सजे कुरान करीम खणी करे दे कुरान करीम जो 100 आयतूं जेके बुधाइन त असा जो नबी आखिरी है सजे रसूल जो 200 हदीसूं जेके बुधाइन जो अल्लाह जो रसूल आखिरी है उम्मत जो पेरियो इजमा जेको समूरन साहबा जे मुत्तफिक राय सा थी करे थियो है वो यो है त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का को को नबी कोनी दो आई अल्लाह सा जो अजीब कानून है अल्लाह रब्बुल इज्जत के हर शे जो इल्म पतो आखिर में एड़ा मानू निकलंदा जेके रसूल जी नबूवत ते झाड़ो हणंदा इने करे पैगंबर जी हयाती में साईं जे हाले हयात बिन मानू नबूवत जी दावा कई असवद अंसियो जे यमन का नबूवत जी दावा कई मुसलमा कज़ाबो जे यमामा का नबूवत जी दावा छी करे कई मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक्त ऐलान छी करे कयो त वणो वणी इंसान लड़ाई कयो इन सा किताल छी करे कयो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेंजी जिंदगी में उन सा
क़िताल करायो ऐं अल्लाह साईं उन वक्त वो खत्म नबूवत जे कम करण वारनि जी वॾे में वॾी इज्जत अची करे कई हुई वॾे में वॾी इज्जत अची करे कई हुई हज़रत हबीब बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सने मुसलमा कज़ाब जे तरफ मोकिलियो त वञी उनखे चओ त तू कूड़ो न पी आहीं जॾहिं हू पहुतो सने मुसलमा कज़ाब उन खां पुछो त तू गवाही तो ॾीं त मदीने वारो मोहम्मद सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे त उन चयो अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह आऊं गवाही तो ॾियां त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे हिन वरी कमीने पाण चयो तू गवाही ॾींदो त आऊं अल्लाह जो रसूल आहियां हिन साहबी चयो त आऊं बोड़ो आहियां इहे लफ़्ज़ ॿुधण जे लाइ तयार थिया सम्झा कोन आहियां हुन तलवार खणी आहे हथ कटई आहे चई ॿुधाए मूंखे नबी मञे थो सॼे गवाही ॾिए थो त मदीने वारो साईं मोहम्मद अरबी नबी ऐं रसूल आहे चई आऊं गवाही ॾियां थो त मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो रसूल आहे चई मुंहिंजे बारे में गवाही ॾिए थो चई कोन थो ॿुधां ॿियो हथ कटई आहे पेर कटई आहे टुकड़ा टुकड़ा थी वियो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़त्मे नबूवत ते कुर्बान थी वियो चओ इंशाअल्लाह असां बि हुजूर जी ख़त्मे नबूवत ते कुर्बान थियण जे लाइ तयार हींअर जी ॻाल्हि त कोन्हे असांजे मुंहिंजा दोस्त हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में एॾा तवजो कजा नबी साईं जे ज़माने में 27 लड़ायूं उहे हुयूं जेके अल्लाह जे रसूल पाण विड़ियूं 56 जंगियूं उहे हुयूं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लश्कर मोकिलिया 27 ऐं 56 83 लड़ायूं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में विड़ियूं वयूं उन 83 लड़ायुनि में बदर जो मार्को आहे ओहद जो मार्को आहे खंदक जो मार्को आहे तबूक जी लड़ाई आहे उन संजे ताइफ जी लड़ाई आहे हुनैन जी लड़ाई आहे ये जेके 86 लड़ायूं अची करे थियूं आहिनि इन्हनि 86 लड़ायुनि में सहाबा इकराम जेके शहीद थिया आहिनि तिन जी तइदाद 259 आहे मुसलमा कज़ाब जे नबूवत जी दावा कई सिद्दीक़ अकबर जे दौर में सहाबा जी फौज जेका उन सां विढ़ण वई आहे इनखे जहन्नम हासिल करण वई आहे उन जे अंदरि जेके सहाबा इकराम शहीद थिया आहिनि से 1200 थिया आहिनि 83 लड़ायुनि में सहाबा जी तइदाद शहादत वारनि जी संगे मुंहिंजा दोस्तो 259 आहे ख़त्मे नबूवत ते जेके सहाबा शहीद थिया आहिनि से 1200 थिया आहिनि ऐं उहे बि मामूली सहाबा कोन हुआ 700 उहे सहाबी हुआ जेके क़ुरान करीम जा कारी हुआ मालूम थियो त ख़त्मे नबूवत ते जान कुर्बान करण हुजूर जे सहाबा जी सुन्नत आहे दुआ करो त अल्लाह से असांखे इन ई रस्ते जे अंदरि शहादत जो अज़ीम मौत अता फरमाए बाक़ी रहियो मसलो दलील ॾियण जी ज़रूरत कोन्हे आई त मियां गुलाम कादियानी नबी छो कोन थी सघे सॼे नबी अल्लाह से जेको मुंतखब कंदो आहे जेको अल्लाह जो रसूल हूंदो आहे सॼे उनखे अल्लाह से अहिड़ो बुलंद ऐं बरतर कंदो आहे जंहिंजे अंदरि ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी आहे जंहिंमें छा हूंदी आहे चओ ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी आहे कूड़ो नबी जेको हूंदो आहे तंहिंमें धप ई धप हूंदी आहे गुलाम कादियानी में मां पढ़ो त एॾी धप हुई एॾी धप हुई जो मौत बाथरूम में अरे लानत अमी कौन करना हो सो गुलाम कादियानी दे लानत पूरा दे जो जोरा दे जो सब गलती जो गुलाम कादियानी दे के असांजी नबूवत नबी ते असांखे कने उन सां ज़ाती दुश्मनी थोड़ी को आहे उन छा चयो असांजे पहिरीं चई असांजे सभ खां पहिरीं चई आऊं महदी आहियां पोइ वरी चई त आऊं असांजे मसीह आहियां पोइ वरी चई आऊं ज़िल्ली नबी आहियां पोइ चई आऊं बुरोज़ी नबी आहियां पोइ चई आऊं असली नबी आहियां पोइ चई आऊं मदीने वारो मोहम्मद आहियां पोइ चई मुंहिंजो मक़ाम उन खां मथे आहे सभ जो लानत हुजे हुन ते नबी जेको हूंदो आहे तंहिंमें ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी आहे हिन में बदबू हुई रसूल जी ख़ुशबू कहिड़ी आहे सॼे रसूल जी ख़ुशबू कहिड़ी आहे मुंहिंजो आका जेकॾहिं मदीने जी घटी मां मथे वञे साहबा पोयां ईंदा हुआ चवंदा हुआ 3 ॾींहंनि ताईं उन घटी में मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़ुशबू हूंदी हुई जेका असां सम्झंदा पिया मुंहिंजे आका जी ख़ुशबू कहिड़ी हुई 2 पेरनि जो अल्लाह जो रसूल सुम्हंदा हुआ पंहिंजी मासी या पंहिंजी फुफी जे घर में अम्मा छा कंदी हुई साईं सुम्ही रहिया बग़ैर निकिरी आयो तीली खणी बग़ैर खे शीशी में गॾु कई अल्लाह जे रसूल जी अख खुली पई अम्मा छा थी करी चई अल्लाह जे रसूल अम्मा जे जिस्म मुबारक मां निकतल पाक पघर आहे तंहिंखे गॾु करे रखंदी आहियां ओड़े पाड़े में शादी थींदी आहे घोट कुंवार जे कपिड़नि ते हणंदी आहियां कपिड़ो फाटी वेंदो आहे ख़ुशबू ख़तम कोन थींदी आहे नबी उहो हूंदो आहे जंहिंजे पघर में भला सी ख़ुशबू रखंदो आहे नबी उहो हूंदो आहे जेको लुआब मुबारक जेकॾहिं कड़े खूह में विझंदो आहे त माखी खां वधीक मिठो थी वेंदो आहे नबी उहो हूंदो आहे जेकॾहिं आंगिर मुबारक लोटे में छॾींदो आहे फजाल माओ यफूर बैन असाबे कमसाल उयून तंहिंमां पाणी ईअं वहंदो आहे ॼण त के चश्मा हुआ जेके जारी थी चुका हुआ नबी उहो हूंदो आहे जेको ऊंधाई जे अंदरि ईंदो आहे त रोशनी अची करे थी वेंदी आहे नबी उहो हूंदो आहे जंहिंजे हुस्न जो दुनिया मुक़ाबिलो करे कोन सघंदी आहे अम्मा आयशा चवण ते मजबूर थी सिज खे मुखातिब थी करे चई लना शमसुन
लना शम्सुन वलिल आफाक शम्सु शम्सुना फौक शम्सि समाई शम्सुकुम ततलो बदल फजरी व शम्सुना ततलो बदल इशाई। ए दुनिया पर ए सिज ए आसमान हिकड़ो तुंजो सिज आहे, जो मुझे घर जो सिज आहे। तुंजो सिज 12 कलाक बरंदो आहे, मुंजो सिज 24 कलाक रोशन आहे। तुंजो सिज संजे दुनिया जा रस्ता ॾेखारींदो आहे, मुंजो सिज जन्नत ए फिरदौस जा रस्ता ॾेखारींदो आहे। तुंजे सिज जी रोशनी में जेको वेंदो आहे सो पगर मां कुटी वेंदो आहे। मुझे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि कदमन में जेकॾे बिलाल वेंदो आहे त हलंदो ज़मीन ते आहे, उन जे पेरनि जो आवाज़ अल्लाह सी जन्नत में मलाइकनि खे ॿुधाए। रसूल सभी का गुलाम होंदो आहे। इन गुलाम कादियानी को मोह ॾिसो न, ॿार खे ॾेखारियो त करे ठगी अहिड़ो पुछड़ो मोह जो संजे कानून संजे वक्त क़िस्म जो। ॿिए नंबर जी ॻाल्हि, नबी अहिड़ो हूंदो आहे जंहिंजे इल्म जो दुनिया मुक़ाबिलो कोन करे सघंदी। नबी केरु हूंदो आहे चओ, अहिड़ो हूंदो आहे। नबी त परे रहियो, नबी जो त शान मथे आहे, पर नबी जे इत्तिबा ऐं पैरवी करण वारा जेके हूंदा आहिनि तंहिंजे इल्म जो दुनिया मुक़ाबिलो करे कोन सघंदी आहे। नबी केरु आहे जंहिंजो को उस्ताद कोन हूंदो आहे। मुंहिंजो आका मोहम्मद मुस्तफा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे गारे हिराम में विछाईं। सॼे बुखारी शरीफ जी किताबुल ईमान जी हदीस आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारे हिराम में अल्लाह जी इबादत पिया कनि। जिब्रील अची करे रखो आहे पंहिंजी असली शक्ल में, जी इकरा या मोहम्मद ऐं मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ जी मान ॾेखारे। ऐं पढ़ल त कोन आहियां, छो त बचपन में बाबा गुज़ारे वियो, मूं बाबा ॾिठो कोन, अञा ऐं नंढो हुउसि, अम्मा गुज़ारे वई, 8 सालनि जी उमिरि खे पहुतुसि, दादा गुज़ारे वियो। जंहिं माहौल में रहां पियो जाइलनि जो माहौल आहे, उते को पढ़ण वारो कोन्हे। जंहिं मुआशिरे में रहां पियो उते रुगो झंडे ई जहिड़ा आहिनि, को मदरसो को इदारो कोन्हे। ऐं पढ़ल त कोन आहियां, जो पढ़ा हा न को अम्मा हुई जे पढ़ायो हुजे हा, न को बाबा हो जे पढ़ायो हुजे हा, न को दादा हो जे पढ़ायो हुजे हा, न को माहौल ऐं मुआशिरो आहे जिते आउं तरबियत हासिल करियां। जिब्रील चयो इकरा, नबी साईं फरमाइनि था मान ॾेखारे। 3 दफ़ा चवण खां पोइ सीने सां लॻाए करे 3 दफ़ा सीने सां लॻाए चई इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इकरा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यालम। ऐ मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू समझे तो आउं उस्ताद आहियां, तू मुंहिंजो शागिर्द आहीं? न, आउं केरु थो थियां जो तव्हांजो उस्ताद बणिजां? आउं तव्हांजो नौकर ऐं ख़ादिम आहियां। मूंखे त रब इहो ॿुधायो आहे त मोहम्मद मुस्तफा खे चओ तूं पढ़, तूं पढ़ंदे तूं शागिर्द आहीं, तुंहिंजो उस्ताद अल्लाह आहे। जंहिंजो उस्ताद अल्लाह जी ज़ात हुजे उनजे इल्म जो दुनिया मुक़ाबिलो कोन करे सघंदी। उन इल्म जो दुनिया मुक़ाबिलो करे कंहिं समझी कोन सघंदी। 1400 साल थी विया आहिनि, हुज़ूर जे इल्म जो ख़ुलासो आहे त क़ुरान करीम आहे। अॼु बि ताईं क़ुरान चए पियो लव अंज़ल संजे अल्लाह से फरमायो व इन कुंतुम फी शक्किन मिम्मा नज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिही। फरमाई त क़ुरान करीम जेको असां नाज़िल कयो आहे, जेको ॿुधाए थो त मोहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे। जेकॾहिं तव्हां संजे रसूल खे रसूल नथा मञो त हिन क़ुरान जो मुक़ाबिलो करियो। 14 सदियूं थी वञूं आहिनि, कंहिंखे ताक़त कोन्हे जो क़ुरान जो मुक़ाबिलो करे सघे। आए कंहिंखे ताक़त मूंखे ॿुधाए। संजे असीं त सिंधी आहियूं, थरी माण्हू आहियूं, पढ़ियल कोन आहियूं, पर अरब जा जेके वॾा फसीह हुआ, वॾा बलीग हुआ, ॻाल्हाइण जा सफ़ा मल ते अची बणिजा। संजे इमरुल कैस त मरी वियो, पर उनजी भेण वॾी फसीह ऐं बलीग आहे। जॾहिं क़ुरान करीम जी सूरत है इन्ना आतैना कल कौसर फसल्ले ले रब्बिका वनहर इन शानियका हुवल अब्तर नाज़िल थी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी खे हुकुम कयो ये लिखी बैतुल्लाह में टंगे अचे। सहाबी टंगे आयो, ये औरत आई आहे बैतुल्लाह जो तवाफ करे पई, बार-बार उनके पढ़े पई इन्ना आतैना कल कौसर फसल्ले ले रब्बिका वनहर इन शानियका हुवल अब्तर। वरी पढ़े हेठ पंहिंजो कलम कढई, उते लिखी वई। संजे छा लिखई? संजे फरमाए ओ औरत खे लिखे जेका काफ़िराणी आहे, जेका मुसलमान कोन थी आहे, जेका अरब खे समझे थी, शादी लिखे चेती त इहो कलाम इंसान जो कलाम कंहिं सम्झो कोन्हे आई। मा हाज़ा बिक़ौलिल बशर, हिकु इंसान जो कलाम कोन्हे, अहकमुल हाकिमीन अल्लाह जो कलाम आहे। 14 सदियूं थी वयूं आहिनि, कंहिंखे ताक़त कोन्हे जो क़ुरान जो मुक़ाबिलो करे सघे। क़ुरान जो मुक़ाबिलो केरु कोन करे सघे। क़ुरान वांगुरु कंहिं किताब खे केरु यादि कोन करे सघे। अॼु असांजे हिन नंढड़े मदरसे में मुफ्ती साहब मूंखे ॿुधायो पे त चंद सालनि में 50 खां वधीक हाफ़िज़ हिन मदरसे मां निकिता आहिनि, जंहिंजे सीने में 30 सिपारा क़ुरान जा महफ़ूज़ आहिनि। मूंखे इहो इल्मु कोन्हे त हिननि बच्चनि जी उमिरि केतिरी आहे, पर अॼु खां 25 साल अॻु में संजे विफ़ाक़ुल मदारिस जे तरफ़ां जेका वॾो मुक़ाबिलो थी करे थियो, मुल्तान जे अंदरि संजे क़ारीन जो मुक़ाबिलो थियो, उन जे अंदरि
पूरे मुल्क जा वडा कारी आया कुरान को मुकाबलो को सजे हिकड़े जे नंबर खयो आए तेजी उम्र 8 साल आए 8 साल जो मासूम बच्चो आए जेको पूरे सजे पाकिस्तान जे कारी में पहिरियों नंबर खण वारो आए ऐं वडे कमाल जी गाल किया है तो उन सजो कुरान फकत हिकड़े महीने में याद कयो ये अल्लाह के रसूल जो इल्म है जो दुनिया मुकाबलो कोंदी करे सके सजे अजबासी चौंदा तो हुजूर जो इल्म अमा जे ले अमा जे जिंदगी दे हर मसले जो हल में मौजूद है अमा जे के चायो तो अमा जे मदरसन के यो निजाम हलाए सके तो अमा जे मस्जिदन के हुजूर वाले इल्म सा अमा हलाए सको ता खाना हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तैलीमात में उनन जी घटी मौजूद है इक्तदार किए कजे ये घटी इक्तदार जी इक्तदार हुकूमत किए कजे ये तैलीम असा जे कुरान में मौजूद है दुनिया शायद है जडे उहे इंसान इक्तदार की कुर्सी पे हुआ जिनको ताल्लुक हुजूर की तैलीम सा हो जडे दुनिया में महंगाई कोने जन महंगाई ने मार्सन जो जोर लगो पे सजे अजीब गाना सजे एहतजाज कंदी है हमेशा सजे अपोजिशन कंदी है एहतजाज हमेशा वो पार्टी कंदी है जका हुकूमत का बाहर हुजे इन अल्हम्दुलिल्लाह सजे सिंध वाला एहतजाज ना कने जेके सजी जिंदगी उनन पिंग कई है विफाक वालन ते कमल आए छे आवे एहतजाज ना अजे जिन्नत कुरान तने महंगाई के मिसी कोन विना हजरत उमर सगोरो रजी अल्लाह ताला अन्हु कुरान जो आलिम है कुरान की तैलीमात पे अमल को करे समझे महंगाई जो सवाल के मिसी जो कोनी आई समझे ईद दे दी खुतबो पे ईद दे दी समझे मदीने में चादरों भराई वई सभी के एकड़ी चादर मिली हजरत उमर के बच चादरों पई वई एकड़ी बोरी उठी बीची सही उमर तुनो वाइज बुजुर्ग ला तैयार को नहीं हजरत उमर जो अमाम केड़ो दो कयो है जी मदीने वालन के एकड़ी चादर मिली है तो बच चादरों खई वई तेरी माल पान मार्च दे रहा पहले पुत्र अब्दुल्ला के चो अजीबनी मुझे तरफ ना जवाब दे अब्दुल्ला बिन उमर उठी बिठो जी बराबर तुमजो सवाल सही है जिस मुखे भाई पुरानी चादर पई है मुखे भी कई चादर मिली दी वो चादर बाबा के नहीं है जने असा जे इक़्तिदार जा ये कुरान दे अची करे बनिया जने असा जे अमन हो अमान हो महंगाई कोन भी बेरोजगारी कोन भी जने छाए हो चवंता हो चोर है हो चवंता हो चोर है असि चौदा भाई चोर है इक़्तिदार असा जे वाले इक़्तिदार सां हवाले कन तो सही थींदो या कोन थींदो ऐं इंशाअल्लाह हम दौर अचे चओ इंशाअल्लाह दौरा ते चओ वॾे आवाज़ सां चओ इंशाअल्लाह अचे पियो दौर हां मुंहिंजा दोस्त इक़्तिदार अचे पियो अफगानिस्तान में मौलवी जी हुकूमत थई वई आहे अफगानिस्तान में मौलवी जी हुकूमत थी वई आहे अफगानिस्तान पाकिस्तान गॾिया पिया आहिनि अमा के मिंटू करे पी रहा थी मेहरबानी करे पहुंचड़ी जा फोन नो ना पर हां असा इंशाअल्लाह अफगानिस्तान वाला दा राब्तो करियो ता और इंशाअल्लाह पाकिस्तान में इक़्तिदार साणी दा बाकी असा के जो मौलवी मियां साहब अमा मौलवी मानू इक़्तिदार कदा अमा के केड़ी खबर जो हुकूमत किया लाए भी वो असा के पानी खबर में अरे अफगानिस्तान वाला हुकूमत कोन बा उते वो सजे खजे पायलट रो ते जहाज में उड़ायो साफियों के फ्री आयो या कचेरी अगे उतरियो सजे साफियों ना पूछो त सही तमा जहाज पे आयो तमा के तजर्बो केतरो है तमा केड़ी यूनिवर्सिटी में डिग्री वती सजे मौलवी मानू हाथ में नसवार पई आई गाल में वडी दाढ़ी पड़ी को दोरा तो सजे ने के फ्री आयो साफी ते यूनिवर्सिटी केड़ी में पढ़ायो डिग्री केड़ी है तजर्बो तमानो केतरो है नसवार जो चर्चो बाहर करे कि तजर्बा हम नहीं जानते सजे जब रूस के साथ लड़ाई चल रही थी तब मैं रूसी ट्रैक्टर चलाता था अभी जहाज चलाता था अरे असा के कैसे जी परवाह केम सनी कोने आई इंशाअल्लाह जने इक़्तिदार सने उनर मानो वठिंदो जेके बाकी ना आइन इंशाअल्लाह मां कर लो काफू मुल्क में महंगाई खत्म थी वेंदी बरकत अची करे बदलदी तम अर्ज अची करे कयो मदरसा मा के छाड़नो आहे मदरसा तवा के दीन गैरत दुनिया आहे मदरसा तवा के छाड़नो आहे मदरसा तवा के हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज्जत ए नामूस जो दर्स मा के नो आहे मदरसा तवा के छाड़नो आहे मदरसा तवा के उहे अजीम इंसान ना आहे जेके दिए जो तवा जे सामू वही करे बच्चन के कुरान पढ़ाइंदा रात जो उनकी पेशानी खुदा जे क्या जो इंशाअल्लाह मदरसा दा ताल्लुक सजे रसूल जो को सच्चो हुंदो है सजे तेजे हुस्न जो के मुकाबलो कोंदो करे सके इल्म जो के मुकाबलो कोंदो करे सके ये गुलाम कादियानी जने जे चयो नबी या सजे संदस किताब में लिखियो पिया जी प्राइमरी में पढ़ो से फेल थी लो वरी मेट्रिक पढ़ो में फेल थी लो ओ पासी सजे कॉपी करे पास लियो थोड़ी मुंचर कयो उन में फेल थियो वरी कॉपी करे पास थियो ओरी किलारक जो किलारक मा को वर्ती रिश्वत तो हानी फादर मुझे कंडीशन ओ मुसलमान मानतो पे छाया कि को मुसलमान नबी है
आएगा संजय पंहिंजा किताब पियो लिखे संजय तेजी पोजीशन छा आहे नथी छा आहे तेजो दुनिया मुकाबलो करे कोन सकंदी आहे मुंहिंजा दोस्तो अवां जे इन इलाइक़नि में पसमानदा इलाइक़ा आहिनि जिते गुरबत आहे जिते पाणी जी खोज आहे ऐं यहूदी संजय ईसाई जेके इस्लाम जा अज़ल खां वठी दुश्मन आहिनि रुगो इस्लाम जा न वतन अज़ीज़ पाकिस्तान जा दुश्मन आहिनि इन्हनि कुतनि खे असांजे ख़िलाफ़ बचे छॾियो आहे किथे कणिक पिया ॾियनि किथे ॾिसंदे गे पिया ॾियनि किथे सापड़ जी दॿी पिया ॾियनि किथे मुस्लमाननि खे फिराइण जी कोशिशि पिया कनि संजय इस्लाम कोट के आसपास में पाकिस्तानी गोठन में संजय मुझे खबर पई त कादियानी जमीनों वरतियूं आहिनि संजय अवां जे मिठी जे इलाइक़े में उन्हनि अस्पतालूं खोलियूं आहिनि पर आमी मुस्लमान आहियो असां इहो अवां खे कोन्ह था चऊं त अवां उन्हनि सां विढ़ो उन्हनि सां लड़ाई करियो न पर अवां खे हिकिड़ो मुतालबो ज़रूरु कयूं था झोल झले मुतालबो था कयूं त जेकॾहिं अवां हुज़ूर जा सचा आशिक़ आहियो त अवां जो उन्हनि सां को बि ताल्लुक़ कायम कंदा असां चो कोन कंदासीं ताल्लुक़ कायम कादियानी सां असांजो को बि वास्तो कोन्हे आहे मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं बीमार थी पियो अवां सम्झो था त इलाज न थियो त मरी वेंदासीं मरी वञा पर महती अस्पताल में न तो इंशाअल्लाह कौन विंदासी सने आई केड़ो सने जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुश्मन है जेके रसूल जा गद्दार है असि उन सां हाथ मिलायूं सने जेके रसूल जी इज्जत ते हमलो पिया कन जेके रसूल जे सहाबा ते हमलो पिया कन जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सने खत्मे नबूवत ते हमलो पिया कन असां उन्हनि सां यारियूं रखियूं असां उन्हनि के दावतन में घुरायूं याद रखो जे मुसलमान कादियानी सां यारी रखी आहे जे मुसलमान कादियानी के दावत नहीं पंहिंजे तॾहिं ते घुरायो आहे इस्लाम उनके दिल मां निकिरी चुको आहे उनके गुर्दे ते कम पड़ी मुसलमान थी बेहया बेगैरत सने जेके असांजे दीन जा दुश्मन है कुरान जा दुश्मन है जेके रसूल जे रोज़े जा दुश्मन है जेके रसूल जी इज्जत ऐं नामूस जा दुश्मन है सने असीं कोन्ह चऊं सॼो वो रियासत जी ज़िम्मेदारी ते अची करे पंजे पर अवां जो आइन बि चवे थो काफ़िर आहिनि मुस्लमान कंहिं क़िस्म जा कोन्हे असांजो उन्हनि सां को बाइकाट कोन्हे बाक़ी असीं चवंदा साईं ॿिया काफ़िर आहिनि अवां उन्हनि ते कोन्ह कावड़ करियो हिननि ते अवां जी कावड़ आहे अजा अॼुकल्ह वरी ज़हन वारा वॾा हूंदा आहिनि न सॼे मुल्क क़िस्म जा माण्हू या मौलवी साहब ॿियनि वारनि सां या ॿियनि हिंदुनि सां उन्हनि सां वापार करियो पिया उन्हनि जी शादी में वञो पिया उन्हनि खे घुरायो था हे काफ़िर आहिनि त हिननि सां वरी बाइकाट ही कहिड़ो दीन अव्हां खे ॿुधायां थो मिठी जी बाज़ार में हिकिड़ो माण्हू गोश्त पियो विकिणे सॼे गोश्त जी पुड़ी लॻाए वेठो आहे जेको सूअर जो गोश्त आहे 800 रुपया किलो आहे जेको वठे सूअर जो गोश्त विकिणा पियो 800 रुपया किलो आहे जेको वठे ॿियो वरी सॼे वेठो आहे पासे में उहो सूअर जो गोश्त रखियो वेठो आहे चवे थो त बकरे जो गोश्त आहे ऐं 800 में विकिणा थो मूंखे ॿुधाए सॼे बुरो हू आहे जेको सच पियो ॻाल्हाए ऐं बुरो हू आहे जेको कूड़ पियो ॻाल्हाए जेको कूड़ पियो ॻाल्हाए न सॼे काफ़िरनि में ऐं कादियानी में इहो फ़र्क़ु आहे हे वीचारा हिंदू आहिनि जेके असांजा पाड़ेसी आहिनि हिते रहनि पिया हुननि जो मज़हब जुदा आहे असांजो मज़हब जुदा आहे हुननि जो किताब जुदा आहे असांजो किताब जुदा आहे हुननि जा मज़हबी पेशवा जुदा आहिनि असांजा मज़हबी अॻवान जुदा आहिनि न को हो असांजी छेड़छाड़ कनि न को असीं हुननि जी छेड़छाड़ करियूं पर कादियानी उहो भड़वो आहे जेको चवे थो त न असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा आहे असांजी इबादत जो नालो बि मस्जिद आहे असां बि क़ुरान खे मञूं था ही छुरा तो इन करे इहो गद्दार आहे ऐं गद्दार सां ताल्लुक़ रखण वारो गद्दार आहे जो इंशाअल्लाह इन सां ताल्लुक़ कोन रखंदासीं ताल्लुक़ खे ख़त्म करियो इंशाअल्लाह मैदान महशर में हुजूर जी शफ़ाअत तव्हांखे नसीब थींदी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथनि सां इंशाअल्लाह हुजूर कौसर जो जाम खणी करे तव्हांखे प्यारींदा ऐं इहो ख़त्मे नबूवत वारी गैरत इहे तहरीकूं सॼे अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जा मरकज़ी मदरसा आहिनि जो इंशाअल्लाह मदरसनि सां ताउन कंदासीं अल्लाह सां खां दुआ आहे परवरदिगार आलम असां सभिनी खे हुजूर जी इज्जत ऐं नामूस ते जीअण ऐं मरण जी तौफ़ीक़ अता फरमाए परवरदिगार आलम असां खे उन्हनि हक़ वारनि आलमनि सां गॾु वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेके हर वक़्तु दीन जे ख़ातिर इस्लाम जे ख़ातिर सॼे मैदान जिहाद में लथल आहिनि अल्लाह सां खां दुआ आहे अल्लाह ताला असांजे पंहिंजे निगार ज़ात खे अल्लाह सां असांजे इन अल्फाज़ खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए।